बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमण, तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, यूट्यूब जो हिकिड़ो वीडियो आहे जेको 10 मिंटनि जो आहे ऐं मूंखे ॾिसणो बि ज़रूरी आहे ऐं उन जे मक़सद खे उन जे कंहिं पार्ट खे स्केप बि कोन्हे करिणो ऐं पर मूं वटि एतिरो टाइम कोन्हे। हाणे इहो कीअं थींदो? वीडियो बि पूरो ॾिसां ऐं उनजो मक़सद बि सम्झी वञा ऐं टाइम बि मुंहिंजो यूज़ न थिए, घटि टाइम में ॾिसी वठां। इहो कीअं थींदो? उन जे लाइ हिकिड़ी ट्रिक आहे, उन ते अॼु असां डिस्कस कंदासीं ऐं तव्हांखे इहा ॿुधाइणी हुई। इन जे करे तव्हांखे इहो वीडियो आख़िर ताईं ॾिसणो पवंदो ऐं तव्हांखे मूंसां गॾु रहणो पवंदो। हाणे जनाब, वीडियो ते हलण खां पहिरीं मुंहिंजी तव्हां सां रिक्वेस्ट आहे त तव्हांजो मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी ऐं फ़ाइदो वठी सघंदव। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। हाणे जीअं त मूं तव्हांखे चयो त यूट्यूब जो 10 मिंटनि जो वीडियो मूंखे थोरे टाइम में ॾिसणो आहे ऐं उनजो मक़सद बि सम्झणो आहे ऐं उन जे कंहिं पार्ट खे स्केप बि कोन्हे करिणो। त इहो कीअं थींदो? उन जे लाइ हिकिड़ी ट्रिक आहे, उनखे अॼु डिस्कस कंदासीं। त हलूं था यूट्यूब ते। जनाब, यूट्यूब खुली वियो आहे। हाणे इन जा मुख़्तलिफ़ वीडियो आहिनि। कॉपी राइट जे करे आऊं पंहिंजे ई चैनल जो हिकिड़ो वीडियो तव्हांखे ईअं करणु सेखारां थो। मुंहिंजे चैनल ते हलूं था। मुंहिंजो चैनल आहे सम्झो सम्झायो। उन जा खोड़ सारा वीडियो हिते मौजूदु आहिनि। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, हीउ थर्ड वन जेको वीडियो आहे 7 मिंट 33 सेकेंड जो आहे। हाणे इहो वीडियो जेकॾहिं मूंखे कंप्लीट ॾिसणो आहे, इन जे कंहिं पार्ट खे स्केप बि कोन्हे करिणो ऐं इन जे मक़सद खे बि सम्झणो आहे, थोरे टाइम में ॾिसणो आहे, त उहो कीअं ॾिसंदासीं? उन जे लाइ असांखे हिन वीडियो ते क्लिक करिणो पवंदो। जीअं ई वीडियो प्ले थींदो त हीउ तव्हां ॾिसी सघो था हलणु शुरू थी वेंदो। पर असां हिन खे हिते ई फ़िलहालु स्टॉप कयूं था। स्टॉप करण खां पोइ जीअं हिन जी स्क्रीन खे टच कंदव त हीउ 3 डॉट्स वारो जेको निशान आहे इन खे क्लिक कंदासीं। इन खे जीअं ई क्लिक कंदव त हिकिड़ी हेठि विंडो खुली वेंदी। इन में खोड़ सारियूं शयूं तव्हांखे मिलंदियूं, पर थर्ड वन जेका आहे प्लेबैक स्पीड जी, इन खे क्लिक कंदो। हाणे इन खे क्लिक कंदो त हींअर तव्हां ॾिसी सघो था हीउ नॉर्मल स्पीड में हले पियो। पर जेकॾहिं असां हिन जी स्पीड खे थोरो इम्प्रूव कंदासीं या वधाईंदासीं त ज़ाहिर सी बात आहे इहो 7 मिंट 33 सेकेंड जो जेको वीडियो आहे उहो तमामु घटि टाइम में घटि थींदो ऐं उनजो मक़सद बि असांखे सम्झणु अचणु खपे। हाणे जी स्पीड्स तव्हां ॾिसी सघो था 1.25x जी आहे, 150x जी आहे, 175x जी आहे। पर हिन जी जेका 1.5 वारी स्पीड आहे, इन खे जेकॾहिं तव्हां करे ऐं इन खे प्ले कंदव त तव्हां ॾिसी सघो था तव्हांखे इन जो मक़सद बि सम्झ में ईंदो ऐं वीडियो बि तमामु जल्दी ख़तमु थी वेंदो। हाणे वीडियो हले पियो, तव्हां ॾिसी सघो था। ईअं करण सां इहो जेको आहे वीडियो तव्हां तमामु थोरे टाइम में ॾिसी बि वठंदव, इन जो मक़सद बि ख़तमु कोन थींदो। ऐं इहा हिकिड़ी ट्रिक हुई जेका मूंखे तव्हां सां शेयर करणी हुई। थी सघे थो तव्हां मां घणनि खे ख़बर हुजे, पर तमामु सुठी ट्रिक आहे। इन सां तव्हां पंहिंजे टाइम खे बचत करे सघो था। कंहिं बि वीडियो खे यूट्यूब जेके फास्ट स्पीड में हलाए, उनजो मक़सदु ऐं बिना कंहिं स्केप करण जे पार्ट खे तव्हां वीडियो तमामु थोरे टाइम में ॾिसी सघो था। जनाब, इन सां गॾु जो की इन वीडियो खे आउं हिते ई ख़तमु करियां थो, पर मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां ईअं थींदो जो तव्हां मुंहिंजा वीडियो जेके डेली बेसिस ते आउं अपलोड कयां थो उहो ॾिसी सघंदो, पहिरीं ॾिसी सघंदो। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। को सुवाल आहे त उहो मूंखां पुछी सघो था। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अलाह तव्हांखे ख़ुशियां आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।